घोटकी वेझो रहीम यार ख़ान वेंदड़ जाफ़र एक्सप्रेस ट्रेन मां किरी हिकु शख़्स फ़ौत थी वियो। रेलवे इख़्तियारनि मूजिबि ट्रेन मां किरी फ़ौत थियल शख़्स जी सुञाणप मोहम्मद अनवर तौरु थी आहे, जेको सादकबाद जे चक नंबर 173 जो रहवासी आहे। रेलवे इख़्तियारनि मूजिबि 39 अप जाफ़र एक्सप्रेस खां ईंदड़ मुसाफ़िर 529 किलोमीटर महिसरू ऐं घोटकी जे विच में डाउन ट्रैक ते किरी पियो, जेको मथे में धक लॻण सबबि फ़ौत थी वियो। जंहिं बाद फ़ौती जो लाश तालका अस्पताल आंदो वियो, जॾहिं त संदसि जैकेट जे खीसे मां 6,84,870 रुपया रोक पिणु मिली आहे। जंहिं बाद रेलवे पुलिस अख जे DSP अमीन आलम जी हिदायतुनि ते ASI जहान खान चाचड़, पुलिस कांस्टेबल राणा उमर दराज, रियाज़ अहमद फ़ौतीअ जे पुटु मोहम्मद मुर्तज़ा खे फ़ौती जे खीसे मां मिलियल रोक रक़म ऐं लाश हवाले कयो। जंहिं बाद फ़ौती जे मण खे एम्बुलेंस ज़रिए सादकबाद पहुचायो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।